सरकार आलम सब आबाद करें। इन रैली में शरीक मुंजा मोसिन टाउन नाज़िम जनाब राजा अब्दुल रज़ाक साहब, जिला सदर मलीर ए मुंजा सिंधी भाइरो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। खुदा जो कसम असा सिंधी शुक्र था करियो पांजे खुदा जो जे असा के अमीर तरीन दुनिया दी कौम बनायो, जे के पांजी सकाफत है, जे के पांजो रीतू रस्मू आइन। असा बुधाण दा चाहियो त टोपी सिर्फ पांजी सकाफत न पर गैरत और इज्जत है। हम सभी के अज रैली जे जरिए असा बुधाण दा चाहियो त असा हम के इन टोपी असांजी जेका इज्जत है उन जे बारे में तनकीद करण लाए बिल्कुल इजाजत न दींदासी। असी हम के हर मोड़ ते मुंह तोड़ जवाब दींदासी। असा सिंधी फराजिल आयूं तो उन जो यो मतलब ना है त असा पंहिंजी सकाफत, असा पंहिंजी बोली, असा पंहिंजी कौम ते आगरियूं खोल दींदासी। अॼु असा इन रैली जे ज़रिए ॿुधाइण था चाहियूं त असांजो बच्चो बच्चो सुजाग आहे ऐं पंहिंजी सिंध जी हिफ़ाज़त करण ॼाणे थो ऐं असां पंहिंजी इन सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। वॾी महिरबानी कुर्ब।